नाज़रीन खबर ने सिलसिलो जारी है। अवां खे बेड़ा सिटी ख़बर ॾींदासीं। बेड़ा सिटी भरिसां कोट कादिर बख़्श सांड में जनाज़े खे गंदे पाणी जे कुंड मां खणी गुज़रण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में वाज़े ॾिठो पियो वञे त ॻोठ जे फोत थियल नौजवान ख़ुदाबख़्श डायरी पुट गुलाम रसूल डायरी जो लाश क़ब्रिस्तान में दफ़नाइण जे लाइ पाड़े मां ॿियो को रस्तो न हुजण करे ॻोठ जे साम्हूं गंदे पाणी जे वॾे खॾ मां खणी वञी रहिया आहिनि, जिथे हिन जे खॾ ऐं पट जे पासे वरनि जा पन जूं भरियूं उछलाए रस्तो ठाहियो, जिथां ॻोठाणनि जी मैयत खे इंतहाई ॾुखी सूरत हाल में खणी वञी रहिया आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त ही बैरिया जी यूसी कोट बहादुर आहे, जॾहिं हितां जो चूंडियल नुमाइंदो कॾहिं बि हिन गंदे पाणी जे खॾ मां पाणी नेकाल कराइण या ड्रेनेज सिस्टम ठाराए नाहे ॾिनो, जंहिं सबबि हितां जा ॻोठाणा सख़्त अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि मूजिबि इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा ॻोठ में रुॻो वोट वठण जे लाइ ईंदा आहिनि, वरी हिन इलाइक़े तरफ़ 5 सालनि ताईं मुंहुं न ॾेखारींदा आहिनि, जॾहिं त अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ इलाइक़े वासियुनि पारां चूंडियल नुमाइंदा ऐं सिंध हुकूमत ते तमामु घणी तनक़ीद करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।